बिटशा मां ख़बर ॾींदा हलो त बिटशा वेझो यूनियन काउंसिल अजन शाह जे ॻोठ जमाल खान निज़ामाणी में दी लाइसेम स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां इलाइक़े में ॾींहों ॾींहुं वधंदड़ कुकड़नि जी मेल ऐं मंशा जे आज़ार ख़िलाफ़ जागृता रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ ॻोठनि जे चौकनि ऐं चौराहनि तां गुज़री। रैली में दी लाइसेम स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि तरफ़ां तक़रीरुनि ज़रिए ॻोठाणनि खे कुकड़नि जी मेल ऐं मंशा सबबि थींदड़ नुक़साननि जे हवाले सां मालूमात फराहम कई। स्कूल जे हेडमास्टर सलमान अली लेगारी, उस्तादनि अयाज अली अस्करी, हुसैन बख्श सोलंकी ऐं ॿियनि जो चवणु हो त असां मुख़्तलिफ़ ॻोठनि जे चौकनि ऐं चौराहनि ते पंहिंजे शागिर्दनि सां गॾु मिंथ मेड़ काफ़िलो खणी आया आहियूं ऐं इलाइक़े वासियुनि खे हथ ॿधी अर्ज़ था करियूं त इलाइक़े में सरेआम हलंदड़ कुकड़नि जी मेलियुनि ऐं मंशात खे बंदि कराए मासूम ॿारनि जे मुस्तक़बिल खे बचाइण में पंहिंजो किरदारु अदा कयो वञे। हिननि SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक, DIG हैदराबाद पीर मोहम्मद शाह, IG सिंध गुलाम नबी मेमून ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त खुदारा असांजे ॻोठनि जे नौजवान नस्ल ऐं शागिर्दनि ते कुझु रहम खाई संदन मुस्तक़बिल ऐं ज़िंदगियुनि खे तबाह थियण खां बचायो वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रांझन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।